करमपुर भरिसां अगवा थियल नौजवान अली खान जाफरी के अगवा थे 22 ॾींहं गुज़री विया। हिन वक़्त ताईं अॼु जी करमपुर पुलिस नौजवान अली खान के बाज़ियाब न कराए सघी, जॾहिं त वारिस नौजवान जी बाज़ियाबी लाइ सरापा एहतिजाज आहिनि। जी नाज़रीन, करमपुर मां असां एहतिजाज जी ख़बर शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां करमपुर जे ॻोठ मोहम्मद मुराद बिजाणी मां ॻोठ हाजी झंडो रावासी नौजवान अली खान जाफरी के हथियारबंदनि हथां अगवा थे 22 ॾींहं गुज़री विया। हिन वक़्त ताईं हद जी करमपुर पुलिस नौजवान के बाज़ियाब न कराए सघी आहे। नौजवान जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां हिकु हफ़्तो पहिरियां इंडस हाईवे ते धरणो बि लॻायो वियो हो। करमपुर पुलिस नौजवान जे वारसनि सां ॻाल्हियूं करे 3 ॾींहंनि जी मोहलत पूरी वरिती हुई, पर उन जे बावजूदि हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि नौजवान जी बाज़ियाबी मुमकिन न थी सघी आहे, जॾहिं त नौजवान जा वारिस संदसि बाज़ियाबी लाइ सरापा एहतिजाज आहिनि। नौजवान जे वारिसनि जो चवणु आहे त नौजवान खे अगवा थे हिन वक़्त ताईं 22 ॾींहं गुज़री चुका आहिनि, लेकिन हद जी करमपुर पुलिस नौजवान खे बाज़ियाब करण में नाकाम आहे। जेकॾहिं नौजवान खे बाज़ियाब न करायो वियो त सुभाणे इंडस हाईवे ते वरी ॿीहर धरणो हयो वेंदो। मुगी मुज़ाहिरीन जो वधीक छा चवणु आहे, अचो त उन्हनि जी ज़बानी ॿुधूं था। असांजो भाउ अली खान अगवा थी वियो आहे। अॼु 22 ॾींहं थी विया आहिनि, अञा ताईं पुलिस कुझु न करे सघी आहे। असां हफ़्तो अॻु रोड बंदि कयो हुओसीं। 3 ॾींहंनि जी पुलिस SSP ऐं करमपुर SHO मोहलत वरितो हुयो। 3 ॾींहंनि में तव्हांखे मुगी आज़ादु कराईंदो। अञा ताईं असां सां इंसाफ़ न कयईं। ख़ुदा असां सां इंसाफ़ कयो ऐं असांजो मुगी आज़ादु करायो। असां सुभाणे न त रोड बंदि कंदासीं ऐं असांजे घर में रोज़ राड़ो मतल आहे। रोज़ सुबुह ऐं कैमरामैन टीम ऐं साथी रिपोर्टर फ़कीर गुलाम हुसैन बिजाणी सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, GTN वेब न्यूज़ शिरगढ़।